जय झूलेलाल। मुंहिंजो नालो पूजा जसूजा आहे ऐं मां गोंदिया शहर जी रहवासी आहियां। मुंहिंजो विषय आहे लॾ पलाण ऐं सिंधी। लॾ पलाण जो मतिलबु थींदो आहे समाज जो विस्थापित थियणु। केतिरनि ई कुटुंबनि जो साॻीअ वक़्त ते हिकु साथ पंहिंजो रिहाइश छॾे वञणु। जीअं की तव्हां सभिनि खे पतो आहे त 1947 में देश जा 2 हिसा थिया हुया। इन सबबु सिंध में रहण वारा सिंधी हिंदुनि में लॾ पलाण मची वई। 1947 में जॾहिं भारत खे अंग्रेज़नि जी ग़ुलामीअ खां आज़ादी मिली हुई तॾहिं धार्मिक आदमशुमारीअ जे आधार ते मुल्क खे 2 हिसनि में विरहायो वियो, भारत ऐं पाकिस्तान। हालांकि सिंध में सिंधी हिंदुनि जी घणाई हुई, पर सिंधियुनि जे पाण खे हिंदू न लिखण जी ग़लतीअ जे सबबु सिंध खे घटि एराज़ीअ में लेखियो वियो हुयो ऐं इस्लाम खे घणाईअ वारी एराज़ीअ में लेखे करे सिंध खे इस्लाम जी घणाईअ वारी एराज़ीअ में लेखे करे पाकिस्तान में शामिलु करणो पियो। हिते हिकु ॿी ग़लती थी त सिंध खे पंजाब ऐं बंगाल वांगुरु 2 हिसनि में न विरहायो वियो हुयो। इन करे सिंध में रहण वारा सिंधियुनि खे पंहिंजो सिंध छॾे करे पंहिंजी पीढ़ियुनि जी कमायल जाइदाद माल मिल्कियत सभु छॾे करे भारत लॾे अचिणो पियो। आम तौर ते चइजे त उहे सिर्फ़ु पाण सां गॾु खणी आया त सिर्फ़ु पंहिंजी सिंधी ॿोली ई गॾु खणी आया हुया। उन समय में जॾहिं सिंधी माण्हू भारत लॾे आया हुया त उन लाइ को बि हिकु शहर या को बि हिकु राज्य न हूंदो हुयो। तॾहिं करे उन्हनि खे अलॻि अलॻि जॻहियुनि ते वसायो वियो हुयो। भारत सरकार जी द्वारा बि सिंध खे वरी वसाइण ते ध्यानु न ॾिनो वियो हुयो, छो जो उन समय में भारत में लोकशाही हूंदी हुई ऐं उन समय में सिंधियुनि जी सियासत हालत बि ॾाढी कमज़ोर हूंदी हुई। सियासत हालत कमज़ोर हुअण जे करे सिंधी अलॻि अलॻि जॻहियुनि ते धार पार थी रहण लॻा हुआ। पर हिते हिकु ॾाढी सुठी ॻाल्हि थी हुई त उन्हनि वटि घटि पैसा हूंदा हुआ, भले ई घटि पैसा हुआ उन्हनि वटि, लेकिन ओधर वठी करे बि उन्हनि पंहिंजो धंधो अॻिते वधायूं, पंहिंजी क़ाबिलियत हासिलु कयूं। धंधे वास्ते सिंधी माण्हुनि खे अलॻि अलॻि जॻहियुनि ते वञिणो पवंदो हुयो, मुसाफ़िरी करणी पवंदी हुई। उन समय में इहा ॻाल्हि हिकु ठहिकी हलण वारी ॻाल्हि साबित थी हुई। जेकी तव्हां सभिनि खे पतो आहे कि अॼु सिंधी माण्हू वापारु धंधे में सभ खां अॻिते आहियूं। छो अॻिते आहियूं? छो जो उहा असांखे उन समय जी विरासत में पंहिंजी पीढ़ियुनि खां मिलियल हूंदी हुई। आम तौर ते जेका सिंधी वासी सिंध छॾे भारत लॾे आया हुया उन्हनि खे भारत में रहण लाइ का बि जॻह न हुई त सरकार द्वारा उन्हनि खे ख़ाली कमु न अचण वारी आबादीअ खां परे ठहियल मिलिट्रियुनि जी बैरकुनि में रिहाइश मिली हुई। हाणे अगरि असां ॻाल्हि कयूं अॼु जे सिंधियुनि जी त इहो चवणु सही आहे त की असांजा सिंधी अॼु पंहिंजे हिंदू धर्म ते क़ाइमु आहिनि। हाणे मां तव्हांखे ॿुधाईंदमि की जंहिं नदीअ जो ज़िक्र हेराडोट्स कयो आहे सा असांजी उहा नदी सिंधु जी जल आहे, जंहिंजे किनारनि ते रहण वारा वासी सिंधू कहलाईंदा आहिनि। उते सिंधी बिरादरियुनि जो घरु हूंदो हो। सिंधी किनारे ते रहवासी रहण वारा इहे पहिरां इंसान हुया जंहिंखे ॿेड़ियूं ठाहिण जो, जंहिंखे नाव बि चइबो आहे, असां सिंधीअ में ॿेड़ी चवंदा आहियूं, ॿेड़ी ठाहिण जी महारत हासिलु हुई। ऐं सिंधू किनारे जा रहवासी न सिर्फ़ु बहितरीनु मच्छीमार हुआ पर उहा मल्हार यानी कि ॿेड़ी हलाइण वारो ॿेड़ी हलाइण वारे जो बि कमु करण में उन्हनि खे महारत हासिलु हूंदी हुई, जेका उहे असांजी सिंधी क़ौम जा भाती हूंदा हुआ। उन्हनि मिस्र ऐं ग्रीस ताईं पंहिंजो वापारु संबंध वधाइण लाइ समुद्र राह जो उपयोग कयो हो। सिंधियत जी अगरि मां वाक़ुफ़ियत करायां त मां चाहींदसि कि तव्हांखे पहिरियों इहो सभु सम्झणु खपे त असांजी सिंधीअ खां कहिड़ी चीजुनि सां असांखे लॻाव हुजणु खपे। जीअं की चइजे कि असांजा खाधा थी विया, रहण सहण थी वियो, धर्म थी वियो, ज़िंदगी जीअण जी तरीक़ो थी वियो सिंधियुनि जो, लोकगीत थी विया, असांजा लाॾा थी विया, असांजी रस्म रवाज़ थी विया। ऐं सभ खां वॾी वाक़ुफ़ियत त असांजी इहा आहे कि असांजी सिंधी ॿोली जिते असांखे हमेशह क़ाइमु रहणु खपे। ठीक आहे, अॼुकल्ह असां ॾिसूं था त कोई बि माण्हू सिंधीअ में नथो ॻाल्हाए पियो। मां चाहींदसि असांजे पुरखनि ने ॾाढो वॾो मूल्य चुकायो हुयो आज़ादीअ खां पोइ। पंहिंजी सभु कमायल चीजूं, पंहिंजो रहन सहन सभु छॾे करे भारत में अची वसिया। केॾी मुश्किल जो दौरु हूंदो, अगरि असीं सोचूं त ॾाढो मुश्किल जो दौरु हुयो, लेकिन असां उन्हनि जो दौरु यादि करे
सिर्फ़ु उन्हनि जे दौरु यादि करे मां चाहींदसि की तव्हां पंहिंजी सिंधियत खे बचायो।